अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां ताराजड़ ऐं मूंसां गॾु आहिनि सिकंदर हुलियो साहब। सिकंदर ॻोल्ही करे आया। महिरबानी। पाण मुख़्तलिफ़ इशूज़ ते प्रोग्राम कंदा पिया अचूं, पर अॼु जेको इशू आहे ॿिनि ॾींहंनि खां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में सिंध जे मकानी जेको निज़ाम आहे उन जे ख़िलाफ़ु शुनवाई हलंदड़ आहे ऐं अहम पेशरफ़्त नज़र पई अचे उन केस में। अॼु जेतोणीकि उनखे 15 ॾींहंनि लाइ मुलतवी कयो वियो शुनवाई खे, पर कल्ह ऐं अॼु जेके मुख़्तलिफ़ असां ॿुधा चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जा रिमार्क्स या जेके दलील हुआ वकीलनि जा, उन मां लॻे ईअं पियो त को सुप्रीम कोर्ट इन कानून खे शायदि मुकमिल रद्द न बि करे, तॾहिं बि उन में के अहम तरमीमुनि जा इम्कान ज़रूर आहिनि। अॼु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो इहो जेको डिसीजन आहे या हिकिड़ो जुमिलो आहे उहो बि तमामु घणो अहम आहे, जंहिंमें उन चयो आहे त हीअ जेको मकानी इदारनि खे खाता मुंतक़िल थियणा आहिनि सूबाई हुकूमत खां, उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको स्टे ऑर्डर जारी कयो वियो हो उहो स्टे ऑर्डर बरक़रार रहंदो, यानी कि को बि खातो मकानी इदारनि खे मुंतक़िल न थींदो। त ओवरऑल कीअं पिया ॾिसो, हिकिड़े पासे क़ौम जी तहरीक बि आहे ऐं उहे मुखालिफ़ हुआ त सुप्रीम कोर्ट में न वञणु खपे, पर असांजो दोस्त आहे ज़मीर कुमरो साहब, उहो सुप्रीम कोर्ट में वियो ऐं पॉज़िटिव रिज़ल्ट नज़र अचे पई तव्हांखे? बिल्कुलु अता पॉज़िटिव रिज़ल्ट त सही माना में ख़बर पवंदी जॾहिं फ़ैसिलो ईंदो, पर हिन वक़्तु जेके प्रोसीडिंग्स हलियूं आहिनि, जेके ऑब्ज़र्वेशन्स आयूं आहिनि या जेको ज़मीर घुमरे साहब जेको जंहिं तरीक़े सां केस प्लीड कयो आहे, त उहो मुंहिंजो ख़्यालु आहे तमामु वॾो क़ाबिल तारीफ़ आहे। सिंध जे अंदरि हिकिड़ो तव्हां ॾिसो त लोकल गवर्नमेंट जी हिकिड़ी मश्किली थी वई आहे कई सालनि खां, त पहिरियां 79 जो कानून बहाल थियो, पोइ हिननि 2002 जो बहाल कयो, पोइ बाद में वरी तरमीमूं करे वरी हिननि 2000 ही जेको 11 जो आंदो, हेॾी वॾी हिते रेज़िस्टेंस आहे सिंध जे अंदरि। तव्हां ॾिसो त रुगो कॉम्प्रेस पार्टियूं न, पर हुनजा पंहिंजा इतिहादी PML फंक्शनल ANP NPP बेपावर मां निकितियूं ऐं 14 तारीख़ पीर साहिब जो जलसो बि कयो ऐं हिकिड़ी वॾी एक्सपेक्टेशन हुई त शायदि को हुकूमत हिन सॼे प्रेशर खे ॾिसी करे को न को रिविजन कढी, पर पोइ अचानक ही ज़मीर साहब कोर्ट में केस खणी वियो। शुरू में काफ़ी कॉम्प्रेस पार्टियूं ॿियूं जेके PML फंक्शनल वग़ैरह हुयूं उन्हनि काफ़ी जज़्बो ॾेखारियो त हू पार्टी थियनि पिया चाहिनि, ऐं बाद में पोइ ज़मीर साहब खे कुझु तनक़ीद जो निशानो बणायो वियो ऐं कुझु माण्हुनि जो ख़्यालु शायदि ही पीपल्स पार्टी जी B टीम तौरु कमु कंदो या कुझु जो त शायदि ही सबूताज थींदो केस, पर बहरहाल वरी बि हिकिड़ो आइनी ऐं कानूनी फ्रंट ते मुंहिंजो ख़्यालु आहे त जंहिं तरीक़े सां ज़मीर साहब वियो उन में ऐं उन केस खे उन प्लीड कयो आहे ऐं जंहिं तरीक़े सां रखियूं आहिनि ॻाल्हियूं, त उन में त काफ़ी पेशरफ़्त सम्झ में अचे थी। हिकिड़ो जेको मेन हुनजो क्रक्स आहे सॼे केस जो उहो इहो आहे त लोकल गवर्नमेंट जे अंदरि तव्हां म्यूनिसिपल सर्विसिस ऐं ॿियूं जेके लोकल फंक्शन्स आहिनि उहे तव्हां ॾेई सघो था, पर सिंध हुकूमत जा ऐं प्रोविंशियल हुकूमत जा तव्हां खातनि जा खाता तव्हां डिवॉल्व नथा करे सघो, छो जो हीअ जो डिवॉल्व जो प्रोसेस हो डिवोल्यूशन ऑफ पावर जो, त उहो अहिड़ी तरमीम में तव्हां कंकरेंट लिस्ट जे ख़ात्मे खां पोइ मर्कज़ मां अञा सूबनि ॾे वियो आहे, अञा सूबनि खे उहो पाण भराई वठणी आहे ऐं जॾहिं सूबा उन पोज़ीशन में ईंदा त हू अॻिते डेलीगेट करे सघनि ज़िलनि तालुकनि यूनियन काउंसिल ताईं, त उहो हिकिड़ो प्रोसेस फॉलो थियणु घुरिजे। हुकूमत अचानक हिकिड़ो एब्रप्ट मूव कयो जेको पीपल्स पार्टी खे तमामु वॾो सिंध में गिची में पियो आहे ऐं वॾी हुननि जे ख़िलाफ़ मूवमेंट बि आहे ऐं नफ़रत पिया, माण्हू गुस्सो बि जो इज़हार बि कनि था, त ज़ाहिर आहे हुनजो सॼो क्रक्स ऐं क्लाइमेक्स त जेको थींदो उहो हाणे कोर्ट में थींदो ऐं उहो थियणु वञी रहियो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ 2 हफ़्तनि जी तारीख़ आहे, 16 तारीख़ ते वरी कोर्ट वरी ॿीहर कन्वीन थींदी ऐं पोइ शायदि हिकु ॿी प्रोसीडिंग खां पोइ ऐं जेकॾहिं अहिड़ो को फ़ैसिलो अचे थो त मुकमल त कानून शायदि स्ट्राइक डाउन न थिए, पर उनजा कुझु जेके आर्टिकल्स आहिनि ऐं कुझु शिकूं जेके आहिनि ख़ासि तौर ते उहे शिकूं जेके सूबाई खातनि सां ऐं जेके सूबाई फंक्शन्स आहिनि उन्हनि सां मुतसादिम आहिनि या उहे डिवॉल्व थिया आहिनि, त उन हवाले सां को फ़ैसिलो आयो त शायदि पीपल्स पार्टी हिते हिकिड़ी इंट्रस्टिंग सीन डेवलप थींदी हिन फ़ैसिले खां पोइ अचे थो ऐं जेको बाज़ार लॻी रहियो आहे त अहिड़ो ईंदो जेको तमामु वॾो सेटबैक थी सघे थो गवर्नमेंट लाइ सिंध जे अंदरि, त उहो इहो थी सघे थो पीपल्स पार्टी वरी पंहिंजी फ़ैस सेविंग जे लाइ उनखे ज़ाहिर अदलिया जो हुकुम आहे त मञणो पवंदो। तव्हांखे यादि आहे NRO केस में ॿियनि केसिस में ज़ाहिर हुकूमत खे त उहो फॉलो करिणो थो पए, त हू जेकॾहिं MQM खां निकिरनि था ऐं वरी वञनि था ऐं वरी तरमीमूं कनि था, हिकिड़ो अजीब हिकिड़ो गवर्नेंस जो घोटालो आहे जेको सिंध में उहो अञा वधीक डीपन थींदो, वधंदो, अञा घटिजंदे नज़र नथो अचे। चलो इन हवाले सां एडवोकेट ज़मीर कुमरो साहब आहिनि पाण सां लाइन ते, उनखां पहिरीं हाल अहवाल वठूं पोइ वधीक वरी पाण डिस्कस कयूं था। बैरिस्टर ज़मीर कुमरो साहब अस्सलाम वालेकुम। ॿिनि ॾींहंनि खां ई केस हले पियो सुप्रीम कोर्ट में, हाणे 15 ॾींहंनि लाइ मुलतवी थियो आहे, ओवरऑल तव्हां कीअं था ॾिसो जेका प्रोसीडिंग्स 2 ॾींहंनि दौरान थियूं आहिनि? मुंहिंजे ख़्याल में जेके प्रोसीडिंग्स आहिनि उहे पॉज़िटिव आहिनि, ओवरऑल उनखे पॉज़िटिव चई सघिजे थो। उन में जेको उन्हनि क्वेश्चन फ्रेम कराया आहिनि सिंध गवर्नमेंट जे
वकील लोकल गवर्नमेंट जे वकील त उन में इहो हुननि चयो आहे त जेको आहे सो जेकॾहिं पार्शली एक्ट जेको आहे सो अल्ट्रा वायरिस आहे कॉन्स्टिट्यूशन त सॼे एक्ट खे जेको आहे सो माना डिक्लेयर नथो करे सघे त उहो सॼो एक्ट अल्ट्रा वायरिस आहे कॉन्स्टिट्यूशन सां तसादुम में आहे माना पार्शली त हुननि जेको आहे सो एडमिट कयो आहे ऐं अॼु जॾहिं जेको आहे प्रोसीडिंग शुरू थियूं तॾहिं बि हुननि इहो चयो त असांखे जेकॾहिं अहिड़ो को टाइम ॾिनो वञे त सिंध गवर्नमेंट सां जेको आहे सो सलाह मसलत कयूं त हिनखे असां रिवाइज़ कयूं माना टू सर्टेन एक्सटेंट त हुननि जी एडमिशन आहे त जेको आहे सो एक्ट बेतरतीब आहे ऐं जेको आहे सो उनखे सही नमूने सां न बणायो वियो आहे जीअं कोर्ट सगोरी जेको आहे सो ऑब्जर्वेशन ॾिना त हीअ जेके सेक्शन्स आहिनि पंहिंजो एक्ट जा ख़ासि तौर ते सेक्शन 8 खां सेक्शन 12 ताईं उहे त बेतरतीब आहिनि उन में न डिस्ट्रिक्ट जी डेफिनेशन आहे ऐं डिस्ट्रिक्ट लैंड रेवेन्यू एक्ट थियल आहिनि ऐं उनखां पोइ मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जेके ठाहियूं वियूं आहिनि उहे 5 डिस्ट्रिक्ट्स ते कराचीअ में हिकिड़ी मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन ठाही वई आहे डिस्ट्रिक्ट खे 5 डिस्ट्रिक्ट खे रेवेन्यू पर्पज़ लाइ बहाल रखियो आहे या त तव्हां 5 डिस्ट्रिक्ट जेको आहे डिवीजन करो त हुनखे ख़तमु कयो हिकिड़ो डिस्ट्रिक्ट कराची खे करार ॾियो फॉर एनी पर्पज़ अदरवाइज़ जेकॾहिं 5 डिस्ट्रिक्ट फॉर एनी पर्पज़ डिस्ट्रिक्ट रहनि था त उते तव्हांखे मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन 5 डिस्ट्रिक्ट में ठाहिणी पवंदियूं या तव्हांखे जीअं पुराणो जेको अरेंजमेंट हो त डिस्ट्रिक्ट हर में डिस्ट्रिक्ट मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन हुई ऐं पोइ उनजे मथां जेको आहे सो मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन कराची हुई उहो जेको 79 वारो अरेंजमेंट हो उहो मुंहिंजे ख़्याल में जस्ट ऐं फेयर हुयो उहो उन्हनि ख़तमु करे छॾियो आहे त 2 ॾींहंनि जे प्रोसीडिंग्स दौरान जेको आहे सो कोर्ट जे साम्हूं एक्ट खे ले कयो वियो ऐं मुख़्तलिफ़ सेक्शन्स ते जेको हाणे ताईं जेको डिस्कस थियो आहे उन में इहा ॻाल्हि वाज़िह आई आहे क्लियर आई आहे त जेको आहे सो हीउ एक्ट काफ़ी डिस्क्रिमिनेशन ते ॿधल आहे काउंसिल्स जी कंपोज़िशन ऐं नंबर ॿियो जेको एग्जीक्यूटिव अथॉरिटी सूबनि जी ट्रांसफर थी आहे जेके डिपार्टमेंट्स कया अथऊं नंबर 3 जेको फाइनेंशियल अरेंजमेंट आहे प्रोविंशियल कंसोलिडेटेड फंड खे टोड़ियो अथऊं उहो सॼा जेके फंडामेंटल्स आहिनि एक्ट जा उहे आइन सां टकराव आहिनि जॾहिं फंडामेंटल कंहिं बि एक्ट जा आइन सां टकराव में हुजनि था त ज़ाहिर आहे उहो एक्ट जेको आहे समूरो आइन सां तसादुम में हुजे थो मूंखे इहो बिल्कुलु यकीन आहे असां जेको केस ठाहियो आहे त बिल्कुलु हिन जा फंडामेंटल जेके प्रोविजन्स आहिनि एक्ट जा उहे कॉन्स्टिट्यूशन सां टकराव में आहिनि ऐं उन ई बेसिस ते जेको आहे हाणे कोर्ट एग्ज़ामाइन करे थी हर सेक्शन ते त हीअ आइन सां टकराव में कीअं आहे उन ते उहो लोकल गवर्नमेंट जो काउंसिल जेको आहे पंहिंजा आर्ग्यूमेंट्स 16 तारीख़ खां शुरू कंदो उनखां पोइ मुंहिंजा आर्ग्यूमेंट्स थींदा ऐं उनखां पोइ ॻाल्हि वाज़िह थींदी त हीअ एक्ट कीअं जेको आहे सो आइन सां तसादुम आहे इन खे कहिड़े बुनियाद ते जेको आहे सो असीं स्ट्राइक डाउन कयूं न पर हिन में जेका हाणे तव्हां ॻाल्हि कई सिंध हुकूमत जो वकील पाण चयो पियो त हिन में का तब्दीली थी सघे थी तव्हां सम्झो था त अदालत जे फ़ैसिले खां अॻु में सिंध हुकूमत हिन क़िस्म जी का तब्दीली आणींदी का तरमीम करे छॾींदी हिन एक्ट में उहो मूंखे का अहिड़ी सच इंफॉर्मेशन कोन्हे पर जीअं त को जेको आहे सो एक्ट कोर्ट जे साम्हूं आहे त मां सम्झां थो त उन हवाले सां जेको आहे सो इहा ॻाल्हि अॻिते न वधी सघी बहरहाल थोरे फॉर सम टाइम जेको आहे सो उन ते उन्हनि रायज़नी कई ऐं कोर्ट सगोरी हिन ते कोई पंहिंजो न ॾिनो पर कोर्ट सगोरी जेको आहे हुन ॻाल्हाइण पियो चाहे चीफ जस्टिस साहिबु जेको आहे इहो चयो त हीउ तमामु जेको आहे सो सिंध जो आम इशू आहे ऐं असीं हिनखे जेको आहे सो रेगुलरली जेको आहे सो हलाए ऐं हिनखे पिटीशन जो फ़ैसिलो करणु चाहियूं था त उन हवाले सां जेको आहे सो हूअं त प्रोसीडिंग्स जेको आहे सुभाणे वेलणियूं पर जीअं त लोकल गवर्नमेंट जो काउंसिल तमामु प्रेस कयो जेको आहे सो कोर्ट सगोरी खे त मूंखे तमामु हिकिड़ी इम्पोर्टेंट जेको आहे सो कमिटमेंट आहे उन करे मां जनरल एडजमेंट बि वरिती आहे कोर्ट खां उन करे मूंखे छॾे वञे कोर्ट सगोरी उन करे चयो त जीअं त हीउ इम्पोर्टेंट मसइलो आहे उनजे करे जेको आहे सो हुनखे 2 ॾींहं असां ॾींदासीं लोकल गवर्नमेंट जे काउंसिल खे त असांखे ॿुधाए त हीउ आइन सां कीअं टकराव न आहे त इन विच में का अमेंडमेंट जेको आहे सो जेकॾहिं आने थी सिंध गवर्नमेंट ले कंदी उहा बि प्रोविंशियल असेंबली साम्हूं उहा बि ख़बर पइजी वेंदी पर मां नथो सम्झां त का अहिड़ी अमेंडमेंट जेको आहे सो सोचनि पिया ऐं हींअर कोर्ट जी प्रोसीडिंग्स मां शायदि उन्हनि ते इहो प्रेशर पए त उहो कंहिं अमेंडमेंट तरफ़ वञी सघनि था बहरहाल जेके कोर्ट जूं प्रोसीडिंग्स थियूं आहिनि उन में जेको आहे सो प्रेमा फेशी इहा ॻाल्हि वाज़िह थी वई आहे त एक्ट जेको आहे उहो आइन सां टकराव में ज़मीर साहब इहो ॿुधायो त हीअ जेके कुझु कॉम्प्रेस धुरियूं उन्हनि जूं कुझु ऑब्ज़र्वेशन्स हुयूं तव्हां जॾहिं कोर्ट खे रेफर कयो ऐं कुझु दोस्तनि जो ख़्यालु हो त इहो मुनासिबु फोरम न हो ऐं जेका अवामी तहरीक हली पई ऐं जेको सॼी सिंध जे अंदरि हिकिड़ो एहतजाज जो माहौल हो त उहो कंहिं ताईं माठो थियो आहे ऐं जेको थियणु न घुरिजे तव्हांजो उन हवाले सां तव्हांजो हिकिड़ो मौक़िफ़ आहे अरे पॉलिटिकल स्ट्रगल जेको आहे सो उहा ज़ाहिर आहे त हमागीर हुजे थी उहा कंहिं पंहिंजो हिकिड़े एस्पेक्ट खे एड्रेस न कंदी आहे पॉलिटिकल स्ट्रगल ॾिसो मार्शल लॉ जे ख़िलाफ़ जेका जदोजहद हुई उहा मार्शल लॉ जे ख़िलाफ़ जेको आहे सो माण्हू कोर्टनि में बि विया ऐं पंहिंजो
पॉलिटिकल स्ट्रगल बि हली, माण्हू जेको आहे जेलनि में बि विया ऐं उहा पॉलिटिकल जेका स्ट्रगल हुई उहा हमागिर स्ट्रगल हूंदी आहे, काल पॉलिटिकल स्ट्रगल। उनखे त असांखे जेकॾहिं एक्सेस हुजे कोर्ट वटि ऐं असांखे सम्झूं था जेको आहे सो कोर्ट जुडिशियल एक्टिविज़म जो बि मुज़ाहिरो करे रही आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके हींअर रिसेंट जजमेंट आया आहिनि ख़ासि तौर ते असगर ख़ान जे केस में या ॿियनि मामलनि में, त उन हवाले सां जेकॾहिं हिकिड़ो इफेक्टिव फोरम मौजूदु आहे ऐं उनखे एक्ट खे जॾहिं सिर्फ़ु कोर्ट ऐं असेंबली स्ट्राइक डाउन करे सघे थी या उनखे ख़तमु करे सघनि था, त मुंहिंजे ख्याल में इहो जदोजहद जो हिकिड़ो हिसो आहे ऐं तमामु इफेक्टिव हिसो आहे। पोइ हाणे जॾहिं हीउ केस इंतिहाई क्रूशियल स्टेज में दाख़िल थियो आहे ज़मीर साहिबु, त तव्हां सां कुझु कॉम्प्रेस धुरियूं या ॿिया दोस्त फंक्शनल लीग जा राब्ते में आहिनि त हू किथे अॻिते हली शायदि धुर थियनि केस जे अंदरि? न, हीअं त जेको ॾिसो न स्टेज मैच्योर स्टेज ते केस पहुची चुको आहे। हींअर जेके जिन खे दुर थियणो उहो दुर थी वियूं। हाणे हींअर जेके का बि दुर हूंदी त हुन में छा आहे त काफ़ी मतिलबु डिले वारो एलिमेंट हूंदो, बाक़ी अदरवाइज़ जेको आहे सो केस प्रोसीड चुको आहे। अदरवाइज़ मूंखे मुख़्तलिफ़ सिंध मां काफ़ी जाइनि तां जेको आहे फ़ोन आया आहिनि जेको आहे सो हिन केस खे जेको आहे सो सिंध में पूरीअ में माना क्लोज़ली मॉनिटर कयो पियो वञे ऐं सिंध जे माण्हुनि में इहा सराही थी आहे जेको आहे सो अॼु कोर्ट सगोरी जेको पर्टिकुलरली हिनखे एडवोकेट जनरल खे पाबंद कयो आहे त तव्हां को बि डिपार्टमेंट सरकार जो जेको आहे तोखे यकीनी बनाइणो आहे त उहो मेट्रोपॉलिटन जे एडमिनिस्ट्रेटर्स खे न मिले ऐं मेट्रोपॉलिटन जा एडमिनिस्ट्रेटर्स जेको आहे सो केस खां अॻे अपॉइंट कया विया आहिनि, केस खां पोइ अपॉइंटमेंट जेको आहे उहो नथा करे सघो था। उन दौरान का बि अपॉइंटमेंट न कई आहे, तव्हां चयोसि उन दौरान असां अपॉइंटमेंट न कई आहे, उन कोर्ट खे ॿुधायो। उनखां पोइ एडवोकेट जनरल खे पाबंद कयो वियो त तव्हां हिन ॻाल्हि खे इंश्योर कंदो त को बि सिंध गवर्नमेंट जो डिपार्टमेंट जेको आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल या मेट्रोपॉलिटन काउंसिल जे कंहिं एडमिनिस्ट्रेटर खे न कयो वञे। उनखां पोइ जेको आहे सो जेके मुख़्तलिफ़ ऑब्ज़र्वेशन्स आया आहिनि या प्राइमा फेसी जेको आहे सो हिन वक़्तु ताईं जेको एग्ज़ामिन कयो वियो आहे एक्ट खे, उन मां इहो बाक़ाइदे जेको आहे ज़ाहिर थिए पियो त हीउ ब्लैक लॉ आहे ऐं जेको आहे सो आइन सां तसादम में आहे ऐं उनखे जेको आहे सो ज़ाहिर आहे लीगली ऐं कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन जे लिहाज़ खां कोर्ट इंटरप्रीट करे सघे थी इफेक्टिवली ऐं कॉन्स्टिट्यूशन मौजूदु आहे। उन कॉन्स्टिट्यूशन में जेको आहे सो इहो क्लियर ॿ गवर्नमेंट्स आहिनि, सिर्फ़ु कॉन्स्टिट्यूशनल हिकिड़ी फेडरल गवर्नमेंट आहे, हिकिड़ी प्रोविंशियल आहे। टी गवर्नमेंट खे जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट ठाहियो थो वञे, उनखे कन्वर्ट कयो थो वञे जेको आहे लोकल गवर्नमेंट इंटू प्रोविंशियल गवर्नमेंट, उहो कॉन्स्टिट्यूशन में इजाज़त कोन्हे त असां वटि उहो ई फोरम आहे त कोर्ट इंटरप्रीट करे सघे थी कॉन्स्टिट्यूशन खे। इहो जेको अॻु में तव्हां ते ॿियनि कुझु दुरियुनि इल्ज़ाम हुयो त तव्हां शायदि पीपुल्स पार्टी जे पारां विया आहियो कोर्ट में, उनजो केस पिया विढ़ो। हाणे वरी MQM जा कुझु हल्का आहिनि, उहे बि इहा ई ॻाल्हि चवंदे ॿुधा विया आहिनि ऐं उन जे रद्द अमल में हू ताहिरुल क़ादरी जे लॉन्ग मार्च खे जी हिमायत जो बि उन्हनि ऐलान कयो आहे। इहो इल्ज़ाम केतिरे हद ताईं सही आहे? अदा इहे त बेसलेस जेको आहे एलिगेशन्स आहे शुरू खां वठी जेके साबित थी विया आहिनि हींअर वक़्तु ताईं जेके केस हलियो आहे, इहे जेके एलिगेशन्स इहे बेसलेस आहिनि ऐं उहे का बि दरवाज़े तौर ते साम्हूं बि कोन थी अचे ऐं हीअं जेको आहे सो हलाया पिया वञनि जेके पब्लिक कॉरिडोर्स में थींदा आहिनि या जेको कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ थींदियूं आहिनि त हीअं बि थी सघे थो हीअं बि थी सघे थो। बसि असांजो प्राइम कंसर्न जेको आहे उहो सिंध सां आहे त हीउ जेको एक्ट आहे उहो लीगली जेको आहे सो कोर्ट उनखे एग्ज़ामाइन करे रही आहे ऐं उहो कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन सां जेको आहे टकराव में आहे। असली सिंध जे कॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट जी ॻाल्हि आहे त सिंध जे कॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट खे हिन एक्ट जे ज़रिए कीअं अंडरमाइन कयो वियो आहे ऐं उनखे ज़ाहिर आहे कोर्ट एग्ज़ामिन करे सघे थी। उहे कॉन्स्टिट्यूशन में प्रोविजन्स मौजूदु आहिनि ऐं जिन दोस्तनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, मुंहिंजे ख्याल में विद द पैसेज ऑफ टाइम उनखे हाणे सम्झ में बि अची वई हूंदी ऐं सिंध में जेको ख़ासि तौर ते जेको आहे सो हिन ते सराही थी आहे जेको अमल दरामद एक्ट ते रोकिजी वियो आहे, उहो मुंहिंजे ख्याल में वॾी सक्सेस आहे सो फार एज प्रोसीडिंग्स आर कंसर्न। ऐं मां सम्झां थो त असां जेको केस ठाहियो आहे उन में मज़बूती आहे ऐं उन में जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन ते उहो ॿधल आहे ऐं उनखे असांजी प्रेयर इहा आहे त उनखे स्ट्रक डाउन कयो वञे। आख़िरी सवाल गुमरो साहब, त छा तव्हांजो उमेदु आहे त 16 तारीख़ खां पोइ रोज़ानो जे बुनियाद ते केस हलंदो? हा, उहो त हींअर बि रोज़ाना जे बुनियाद ते हली रहियो हो, पर जेको आहे सो कल्ह खां वठी लोकल गवर्नमेंट जे काउंसिल साहिबु उनखे कोई जेन्युइन पर्सनल इशू हुयो ऐं उनखे कोर्ट चए पई त तव्हां जेको आहे सो हफ़्ते जी मोकल वठी वञो, 2 हफ़्ता असां नथा ॾेई सघूं। पर पोइ उन्हनि जे प्रेस करण ते जेको आहे सो इहो थियो त जीअं त हिन में जेको आहे तफ़सीली तौर ते जेको आहे सो हिन एक्ट खे एग्ज़ामिन करिणो आहे ऐं लोकल गवर्नमेंट इम्पोर्टेंट डिपार्टमेंट आहे उनखे पंहिंजो मौक़ो पेश करिणो आहे त उनखे टाइम त ज़रूरु ॾियणो पवंदो। उनजे करे कोर्ट सगोरी चयो त ठीकु आहे जेको आहे असीं ऑन द पर्सनल केस ऑफ द काउंसिल वी आर पोस्टपोनिंग दिस केस टू 16th जनवरी ऐं उनजे करे ई जेको आहे सो को 16 जनवरी ते केस खे पहिरें नंबर ते लॻायो वियो आहे ऐं जेको आहे सो स्टे में अञा जेको आहे वाद करे उन में एडिशन कई वई आहे ऐं एडवोकेट जनरल खे पाबंद बनायो वियो आहे त को बि डिपार्टमेंट जो गवर्नमेंट जो आहे उहो उनखे इंश्योर कंदो त न डिस्ट्रिक्ट काउंसिल खे वेंदो न मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जे एडमिनिस्ट्रेटर्स खे वेंदो।
सही, वॾी महिरबानी गुमरो साहब असांखे जॉइन करण जी। सिकंदर, ॻाल्हियूं गुमरे साहब जेके कयूं पाण में बि डिस्कस कयो पिए त हाणे आस्ते आस्ते इहो मेच्योर थींदो पियो वञे केस, इन ते वधीक पाण ॻाल्हाईंदासीं, पर टाइम थियो ब्रेक जो। ब्रेक सां मोटूं त वरी वधीक हिन ते डिस्कस पाण कयूं था। नाज़रीन, असांजी ॻाल्हि ॿोल्हि जो सिलसिलो जारी आहे। अचूं था नंढी नाज़रीन, प्रोग्राम में ॿेहर भलीकार। सिकंदर, पाण ॻाल्हि पे कई आहे लोकल गवर्नमेंट वारे हिन एक्ट जी, त हिन एक्ट जे हवाले सां हाणे जीअं सवेर पाण ज़िक्र कयो हिन खां ब्रेक खां अॻु में, त हाणे केस अॻियां वधियो आहे। हाणे शायदि 16 जनवरी खां लाॻीतो ॿुधणी शुरू थींदी रोज़ानो बुनियादनि ते। त हाणे जॾहिं के पॉज़िटिव रुख में वञे पियो, त हाणे इन वक़्त ते जेको गुमरे साहब चयो त हाणे इन वक़्तु का बि जेकॾहिं क़ौम दुर फंक्शनली या केर बि उहा जेकॾहिं अचे हिन में पार्टी बणिजे, उहो हाणे वक़्त जो ध्यानु ई थींदो। हूअं ओवरऑल तव्हांखे कहिड़ा इतला आहिनि त छा हू सोचीनि पिया त हाणे असां इन में दुर थियूं? अता इहो जीअं ज़मीर साहब जी ॻाल्हि हुई, पर धुर थियण जे हवाले सां त काफ़ी हुते सिंध में स्पेकुलेशन ई तव्हां ॾिसो त SMS ते आर्टिकल्स जे ज़रिए आम गुफ़्तगूअ में, ऐं सिंध में हिकिड़ो ख़तरनाक ट्रेंड बि डेवलप थियो आहे लोकल गवर्नमेंट जे सॼी मूवमेंट खां पोइ, त हर माण्हू ॿिए माण्हू खे एंटी सिंध ऐं ट्रेटर करार ॾियण में देरि नथो करे, ऐं जेको हिकिड़ो ग़लति ट्रेंड आहे इहो हुजणु न घुरिजे ज़ाहिर आहे। ऐं उहो पीपल्स पार्टी लाइ बि या पीपल्स पार्टी वारा हुननि जे लाइ बि, ऐं इहो हिकिड़ो मतिलबु इहा हिकिड़ी प्रैक्टिस अहिड़ी आहे जंहिंजो को तोड़ कोन्हे, ऐं हिकिड़ी मतिलबु नेगेटिव आहे हिकिड़ी सोच ऐं फ़िक्र। पर जेके ज़मीर साहब ख़ुदि बि चयो त जमहूरी या स्ट्रगल्स जा या जदोजहदुनि जा हिकिड़ा तरीक़ेकार हूंदा आहिनि। हिकिड़े फ्रंट ते एहतजाज बि हुयो, पर उन खां पोइ कोर्ट बि वञी सघिजे थो, कई ॿिया फ्रंट्स बि जिन ते माण्हू पंहिंजो केस रेफर कंदो आहे। एहतजाज में त सिंध जे अंदरि तमामु ॾिसो वॾो एहतजाज थियो, हुनखे ज़ाहिर कंहिं नुक़्ते उरूज ते पहुचाइणो हो, ऐं कोर्ट हुन जे लाइ बहितर फोरम हो, ऐं ज़मीर साहब हुन जे अंदरि इनिशिएटिव कयो। पोइ हुसैन हारून बि आयो, हिकिड़ो ॿियो बि हुन सां पिटिशनर आहे। त इहो हिकिड़ो वाज़ियो केस। हाणे केस जी जेके 2-3 ॻाल्हियूं आहिनि मां तव्हां रखणु पिया चाहियूं। हिकिड़ो त केस 2 हफ़्तनि जे लाइ मुलतवी थी वियो, जंहिंजो मतिलबु आहे त हीउ जेको प्रेशर आहे उहो हाणे 2 हफ़्ता अॻिते हली वियो। ऐं ॿी जेका सिंध गवर्नमेंट एडमिशन कई आहे अनवर मंसूर जे ज़रिए, हिकिड़ी इंपॉर्टेंट आहे। हू था चवनि त सिंध गवर्नमेंट सां सलाह मसलत कयूं ऐं हिन जे कुझु शकुनि खे, कुझु आर्टिकल्स खे असीं रिव्यू करे सघूं था, ऐं जंहिंजो मतिलबु अमेंडमेंट थी सघे थी। हाणे इहा हिकिड़ी तमामु पॉज़िटिव ऐं हेल्दी डेवलपमेंट आहे। पीपल्स पार्टी ते इहो प्रेशर हो, जेकॾहिं हू अहिड़े तरह जी का ओपन फोरम कनि था सिंध असेंबली अंदरि, उहे जेके पार्टियूं जेके हुनजे इतिहादी निकिता ऐं इन बुनियाद निकिता, हुनजी ॻाल्हि न पई ॿुधी वञे, ऐं हू हुनखे टांट कंदा रहिया, तव्हां पंहिंजूं अमेंडमेंट्स ॾियो, ऐं निसार खोड़ो साहब बि चवंदो रहियो, ॿिया बि चवंदा रहिया, त इहो हिकिड़ो प्रॉपर फोरम थी सघे थो। त वरी अमेंडमेंट 2012 त थी वियो, 2013 लोकल गवर्नमेंट एक्ट जे अंदरि वञनि ऐं का तरमीमूं करे सघनि। ऐं ॿियूं जेके सिंध जे अंदरि, हा, उन में हिकिड़ो फोरम जॾहिं खुलंदो त जेके कॉम्प्रेस धुरियूं आहिनि, जेके ॿियूं धुरियूं आहिनि, जिन खे सीरियस रिज़र्वेशन्स आहिनि, त उहे ख़ुदि हुनजी पार्लियामेंट में सिंध असेंबली में नुमाइंदगी त न आहे, पर ज़ाहिर जेके नुमाइंदा फोरम्स ते नुमाइंदा माण्हू ऐं जमातूं वेठियूं आहिनि, त उन्हनि जे ज़रिए बि हू पंहिंजूं ॾेई सघनि था। पर टाइम तमामु घटि रहिजी वियो आहे और केयरटेकर गवर्नमेंट बि अचणी आहे, त इहो ॾिसजे त इहो केस कीअं थो थिए। पर हिकिड़ी जेका हिन में डेवलपमेंट आहे तमामु इम्पॉर्टेंट, उहा आहे त ज़मीर साहब अॻु में बि चयो आहे त स्टे खां पोइ उहो जेके खातनि जी मुंतक़िली ऐं जेको सॼो प्रोसेस हो रुकिजी वियो। पर हाणे हुन रुकजण सां छा थियो आहे, सॼी सिंध जे अंदरि लोकल गवर्नमेंट जो कारवां ठप आहे 3 सालनि खां। सिर्फ़ु लोकल गवर्नमेंट जे अंदरि, लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जे अंदरि मुक़ररियूं भर्तियूं आहिनि, को ॿियो कमु आहे, को हूअं सिंध गवर्नमेंट पंहिंजूं माण्हू बि तमामु घणा उते उन एम्प्लॉयमेंट जनरेट कई आहे, ॾिनो बि अथऊं। पर जेको हीउ तव्हां ॾिसो न 3 सालनि खां सिंध बहिरान में आहे। 2010 में मां बोर्ड, 2011 मां मींहं, 2012 जे अंदरि हेॾी तबाहियूं आयूं। त ज़ाहिर आहे शहरनि जे अंदरि तव्हां ॾिसो त म्यूनिसिपल इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे, ॿियूं शयूं कोन्हनि खे, लोकल गवर्नमेंट जो इफेक्टिव निज़ाम आहे, हुजे हा त काफ़ी जेके कम आहिनि बहितर थी सघनि हा। कोर्ट जे डिसीजन खां अॻु में पीपल्स पार्टी पाण वञी करे थी त इहो फेस सेविंग बि थी वेंदी न पीपल्स पार्टी लाइ। तमामु वॾी फेस सेविंग हूंदी, ऐं ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी बिफोर इलेक्शन्स को न को यू टर्न त कंदी। असां हिन ते अॻु में डिस्कस कयोसीं, ऐं इहा बहितर ॻाल्हि आहे जेकॾहिं कनि था, छो जो हुननि जो जेको वोटर आहे सिंधी माण्हू, उहो तमामु वॾे ॾुख में आहे, तकलीफ़ में आहे। हुन एजिटेट कयो आहे, हुनखे ॿुधो न वियो आहे। इवन 27 दिसंबर ते जेका बिलावल साहब ऐं ज़रदारी साहब स्पीच कई, हुनजे अंदरि बि हुननि अटेंड न कयो। जेको पीर साहब 14 तारीख़ ते जलसो कयो, उहो बि अनअटेंडेड वियो। ईअं वञणु न घुरिजे। त इहो पीपल्स पार्टी जे एंड ते हिकिड़ी तमामु पॉज़िटिव डेवलपमेंट हूंदी। हूअं बि चाहिनि त हिन प्रोसेस खे खोलनि, ऐं हिन जो वाहिद ऐं हिकिड़ो डिग्निफाइड तरीक़ेकार बि आहे। त हाणे जॾहिं हूअं डायरेक्ट खोलना चवंदा त बाबा ॾिसो हिननि जो पंहिंजो भित सां मुंहुं लॻो आहे तॾहिं पिया खोलनि, पर हाणे त कोर्ट चवंदी त खोलियो, त इहा बहितर ॻाल्हि आहे। हुन कोर्ट जे चवण खां अॻु में इहो करे वठनि। अच्छा, इन में हिकिड़ियूं 2 शयूं ॿियूं जेके आहिनि, उन में
हाणे तव्हां ताज़ो ॾिठो आहे MQM वारो इशू MQM ताहिर क़ादरी जी लॉन्ग मार्च जी न रुॻो मुकमिल हिमायत कई आहे पर हुन चयो आहे त असांजा लखे कारकुन पहुचंदा इस्लामाबाद त तव्हां जेका ॻाल्हि पाण कई गुमरे साहिब सां बि त MQM जे हल्कनि में बि इहा ॻाल्हि आहे त शायदि पीपुल्स पार्टी हिकिड़े पासे असां सां असेंबली जे अंदरि त इहो कयो आहे एक्ट ते रज़ाबंदी पर ॿिए तरफ़ पीपुल्स पार्टी पंहिंजो माण्हू मोकिले ऐं कोर्ट मां हिन लॉ खे ख़तमु कराइण पई चाहे त MQM खे कावड़ इहा ई आहे या सम्झो पिया त ॾिसो अता जेका इहो ज़मीर साहिब जे मुतलिक़ ॻाल्हियूं आहिनि या इवन MQM जो या केरु माण्हू चए थो त पीपुल्स पार्टी मोकिलियो अलफ़ मोकिलियो ॿिए मोकिलियो या तमामु मुंहिंजो हाल रेडिकुलस ॻाल्हि आहे बेवकूफ़ी वारी ॻाल्हि आहे ज़मीर हिकिड़ो सिंध जे अंदरि रिसेंटली हुन तमामु वॾो कमु कयो आहे जेके पब्लिक इंट्रस्ट लिटिगेशन जा इशूज़ आहिनि कई माण्हुनि जा केसिस कया अथसि हुन खटिया आहिनि कुझु हाराया बि हूंदा पर उनजी हिकिड़ी पंहिंजी सह थी वई आहे सिंध जे अंदरि हेॾी वॾी तमामु वॾी बाहि लॻल हुई माण्हू एहतजाजनि ते आहे रोडनि ते आहे त हुन हिकिड़ी नुमाइंदगी कंदे वियो आहे त मुंहिंजो न आहे ख़्यालु त पीपुल्स पार्टी नुमाइंदगी बि हुते ज़मीर करे MQM जे पलटे खाइण जे पुठियां रीज़न्स आहिनि हिकिड़ो तव्हांखे अॼु 1 जनवरी आहे ऐं तव्हां ॾिसो त 4-5 तारीख़ खां कराची जे अंदरि जेको सुप्रीम कोर्ट जो हिकिड़ो ॿियो फ़ैसिलो आहे त जेके हल्का बंदियूं आहिनि उहे फ़ौज जे निगरानी में थींदियूं उन ते काफ़ी परेशानी में आहिनि तव्हां ॾिसो त MQM जी जेका सॼी पॉलिटिक्स आहे इहे जेके हल्का बंदियूं आहिनि इहे तक ठहनि था इहा सियासत तव्हां ॾिसो त पार्लियामेंट जी असेंबली जी थींदी उन बुनियाद ते आहे उन में MQM एॾी फाथी आहे बिल्कुलु जीअं हिकिड़ी क्लोज़ डोर में वञी बीही रही आहे ऐं वॉल सां लॻण वारी ॻाल्हि आहे हू पाण फील बि कनि पिया त उन में पीपुल्स पार्टी न रुॻो पीपुल्स पार्टी PMLA आहिनि समूरियूं जमायतूं हिकिड़ी ॻाल्हि ते मुतहद आहिनि त थियणु घुरिजे कराची खे रवाइज़ हुन में इमरान ख़ान खे बि सपोर्ट थिए पई PP खे बि PMLA खे बि नंढा वॾा ग्रुप बि त ज़ाहिर आहे ऐं उहो थिए बि फ़ौज जे निगरानी में पियो ऐं कियानी साहिबु ख़ुदि नादरा हेडक्वार्टर वियो हुन सां वञी जेको रोड मैप आहे तय कयो अथऊं इलेक्शन कमीशन वोटर लिस्टनि वारो त ज़ाहिर जॾहिं थींदी त MQM जो जेको पंहिंजो बेस आहे ऐं जेको हुननि जो जंहिं तरीक़े सां पंहिंजे मक़सद ऐं पंहिंजे अंदाज़ में हुननि जूं हल्का बंदियूं उहे टुटंदियूं त ज़ाहिर पई उहे कीअं चाहींदा त नए सिर्फ़ु तकबंदियुनि वारी ॻाल्हि त कोन पई थिए न अञा उन ॾींहुं चीफ इलेक्शन कमिश्नर बि चयो त हीउ वक़्तु मुनासिबु कोन्हे त असां वरी नए सिर्फ़ु तकबंदी कयूं पर इन में तव्हांखे आहे त 5 तारीख़ खां उहो प्रोसेस ऑन आहे उहो वोटर वारो आहे न जेके हुयो त वोट कढी छॾिया हिननि कराची मां मुस्तक़िल पतनि ते मुंतक़िल करे छॾिया वोटर फ़िलहाल त उहो प्रोसेस हिननि शुरू कयो आहे जेको तकबंदियुनि वारो इशू आहे उन ते त हिननि सभिनी पार्टियुनि खे जेके सिंध सां तालुक़ु रखनि थियूं पार्टियूं ख़ासि करे कराची सां उन्हनि खे हिननि हफ़्ते जो टाइम ॾिनो हो त उहे पंहिंजूं तजवीज़ूं ॾियनि इलेक्शन कमीशन जो चवणु आहे उहे तजवीज़ूं असां वटि अञा इन में वरी हिकिड़ो ख़्यालु आहे त इहो जेको वोटर लिस्टुनि जी तस्दीक आहे इहो हिकिड़ो पहिरियों मरहलो आहे जे थी थो वञे तव्हांखे यादि आहे ख़ुर्शीद शाह साहिबु चयो जेकॾहिं असांखे इलेक्शन कमीशन हुकुम करे त असीं 2-4 हफ़्तनि जे अंदरि सॼे मुल्क जूं तकबंदियूं नयसर करे सघूं था त ज़ाहिर आहे अगरि तव्हां ॾिसो वोटनि जी तस्दीक थी त उन सां हिकिड़ो MQM खे वॾो में वॾो शॉक मिलंदो ऐं ज़ाहिर आहे उहे वोटनि जे अंदरि तव्हांखे यादि आहे इलेक्शन कमीशन हिकिड़ो पंहिंजे सॉफ्टवेयर में हिकिड़ो विधो सॼो हिकिड़ी कमांड त जेके माण्हुनि जूं 2 एड्रेसिस हुयूं त हुननि जेका नई एड्रेस हुई उहा सॼी डिलीट थी वई तव्हां असांजा वोट बि जे कराची में दाख़िला इस्लामाबाद में दाख़िला त उहो त कटिजी वरी पंहिंजे ॻोठ वारे पासे या जिते बुनियादी असांजे जो वोट उहो ते हलिया विया त उन में जेको कराची में ई जेके लखे करोड़े माण्हू रहनि पिया उनजी नुमाइंदगी थिए कोन पई त उहो वॾो सेटबैक हूंदो त ज़ाहिर अगेन उहो हुननि जे तकबंदियुनि ते ऐं तकबंदियूं जेकॾहिं उन तरह सां रिवाइज़ न बि थियनि त तकनि ते त ज़ाहिर उन जो असरु पवंदो ऐं इलेक्ट्रोल जेका स्ट्रेंथ आहे ऐं इलेक्ट्रोल जेका चेंज आहे उहा त वॾी कराची में थी सघे थी त हिकिड़ो उहा हुनजी नाराज़गी बि आहे ॿियो जेको MQM जी नाराज़गी आहे उहा इहा आहे त लोकल गवर्नमेंट ते हू पीपुल्स पार्टी सां विढ़ंदा रहिया ऐं वॾे अरसे खां पोइ हिक ॿिए सां पाण में कयो बि हिकिड़ो एग्रीमेंट पर हिन महिल ते उहो लोकल गवर्नमेंट उन तरह सां उहा ट्रांसफॉर्म न थी आहे जेका हू चाहिनि पिया हिकु स्टे अची वियो आहे स्टे खां अलावा कुझु पोस्टिंग्स ट्रांसफर करायूं आहिनि कुझु वर्किंग कराइनि पिया पर इहो हू बि सम्झनि पिया त पीपुल्स पार्टी जेको इलेक्ट्रल बेस आहे उहो तमामु वॾो एजिटेट पियो करे नुक़सान में आहे ऐं गुस्सो पियो करे त ज़रूरु पीपुल्स पार्टी एतिरो हद ताईं हली सघंदी हिकिड़े लेवल ताईं हली सघे थी इन खां पोइ हीअ बि पोइ ते अगरि थिया त प्रॉब्लम हूंदो त MQM पंहिंजा इंट्रस्ट ॾिसे पई उन इंट्रस्ट ॾिसण वारे सीन में हुननि खे अॻु में हिकिड़ो तब्दीली जो नारो खणी आयो इमरान ख़ान पोएं साल त इमरान ख़ान सां जो प्रॉब्लम हो हली न पिए सघिया वरी हिकिड़ो ॿियो नारो आयो हाणे कादरी साहिबु खणी आयो त हुननि खे लॻो त हीउ सूट पियो करे नारो त होॾा हलिया विया आहिनि हाणे इहो हिकिड़ो इंट्रस्टिंग फिनोमिना आहे त MQM होॾा में वई आहे गवर्नमेंट में वेठी आहे हाणे त कल्ह काफ़ली जो जेको सरबराह चौधरी साहिबु ऐं चौधरी ब्रदर्स उहे बि विया आहिनि अॼु परवेज़ लाई साहिबु चयो आहे त गवर्नमेंट में कादरी साहिब सां मिलण जो मतिलबु इहो न आहे त असीं गवर्नमेंट में न आहियूं ऐं टियों त इहो अञा ॾिसूं त छा थी अचे तब्दीली MQM जी जेका
नओं डिसीजन आहे उन पोयां डॉक्टर इमरान फारूक वारो क़तल केस उन जी जेका जांच हले पई उहे शयूं तव्हांखे नथियूं लॻनि त उहे हुजनि पिया? उहो बि हिकिड़ो थी सघे थो, छो त डॉक्टर इमरान फारूक जो क़त्ल पहिरियां त ईअं बिल्कुलु आयो, हिननि सम्झो त शायदि इहो खून खाजी वियो, पर पोइ होरिया होरिया तव्हांखे यादि आहे त हुननि स्कॉटलैंड वारनि हिकिड़ा 2 माण्हू ट्रैक कया, उहे विया पिए हेॾां श्रीलंका वारे पासे, उतां वापसि आया कराची, पोइ गिरफ़्तार थिया, पोइ का ख़बर कोन्हे किथे आहिनि। ऐं इमरान फारूक जो केस गुज़िरियल 2-2.5 सालनि में हर दफ़ा नओं थियो आहे। पोइ हिन साल बि यूनिवर्सिटी में आई त स्कॉटलैंड यार्ड हिकिड़ियूं डोज़ियर इशू कयो जंहिंजे अंदरि हुन ॿुधायो हो त हुनजो फेसबुक पेज ऐं ॿी जेका सोशल मीडिया ते वर्किंग हुई उन मां जा पॉलिटिकल एम्बिशन आहे। ज़ाहिर जॾहिं इमरान फारूक जा पॉलिटिकल एम्बिशन्स आहे त उहे MQM खे नुक़सानु ॾिना ऐं उनजे लाइ तसादुम हुजनि हा त ज़ाहिर उन में MQM में ख़ुदि उन्हनि जे जेको बिज़नेस सेंटर आहे, जेको बिज़नेस सेंटर चइजे या उनजी ऑफिस चइजे, उन ते ख़ुदि रेड थियो। पहिरियां हू डिनाए कंदा रहिया, बाद में उन्हनि एडमिट कयो त वाक़ई थियो, पर रेड अल्ताफ़ साहब पाण चयो त असीं त पाण दावत ॾींदा आया, त उहो केस अञा रिज़ॉल्व त कोन थियो आहे। अल्टीमेटली ज़ाहिर उहो केस पाकिस्तानी लैंड ते थियो कोन्हे, त पाकिस्तान हुकूमत शायदि एतिरी हेयरफुल हिन लाइ न आहे, उहो थियो आहे UK लैंड ते। त UK वारे पासे त ज़ाहिर हिकिड़ो पूरो प्रोसेस आहे, उन मां गुज़रे पियो। त MQM में हिकिड़ी बिल्कुलु जीअं स्क्रूटनाइज़ थींदी आहे या कंहिं ॻाल्हि को माण्हू फिक्स में अची वेंदो आहे, त उहो आहिनि परेशानी में। हिकिड़ो केस आहे, हिकिड़ो ही वरी वोटर लिस्टुनि जी आहे वेरिफिकेशन, ऐं अॻिते हली ज़ाहिर आहे इहो दैट कुड लीड टू द जेको हू आहे तकबंदनि वारो मामिलो। त उन में ज़ाहिर हू पंहिंजा इंट्रस्ट ॾिसंदा, उन्हनि हुनखे जेको फिज़िबल लॻे थो, त उहो ज़ाहिर पीपल्स पार्टी खां वधीक हाणे लॻंदो त कोई अहिड़ो माण्हू जेको ॿियो हुजे जंहिंसां हू जॉइन इन करे। छो त पीपल्स पार्टी सां 5 साल हुननि इक़्तिदार में रहिया, हुननि खाधो पीतो मज़ो वरितो, हाणे टाइम अची वियो आहे त वोटरनि में वञनि ऐं वरी नारो हणनि। टाइम सां अॻिते ब्रेक जो नाज़रीन, ब्रेक खां पोइ असां कोशिशि कंदासूं त अलामा ताहिरुल क़ादरी जो जेको 14 जनवरी वारो सॾु आहे ऐं उन सॾ जी जिन पार्टियुनि हिमायत कई आहे उन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कयूं। अचो था नंढी साई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां हाणे ॻाल्हाईंदासूं डॉक्टर ताहिरुल क़ादरी जो जेको ऐलान मार्च आहे उन हवाले सां असांखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद जे सीनियर सहाफ़ी सिद्दीक़ साजिद साहब। सिद्दीक़ सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। सिद्दीक साहब, आपको क्या लग रहा है ये अल्लामा ताहिरुल क़ादरी साहब ने पहले जो ऐलान किया मार्च का 14 जनवरी को, उसके बाद मुत्तहिदा कौमी मूवमेंट ने उसकी हिमायत का ऐलान किया, मुस्लिम लीग काफ भी उसकी हिमायत कर रही है, दूसरी जो छोटी बड़ी जमातें हैं वो भी हिमायत कर रही हैं, क्या वाकई इस्लामाबाद तहरीर स्क्वायर बनने जा रहा है? जी देखें, इसमें 2-3 जो चीज़ें हैं वो बड़ी देखने की हैं। एक तो ये है कि आप 2 चीज़ों को मद्देनजर रखें कि MQM के जो कायदे हैं अल्ताफ हुसैन, उनकी बरतानवी शहरियत है और मौलाना जो ये ताहिरुल क़ादरी हैं, प्रोफेसर डॉक्टर ताहिरुल क़ादरी, इनकी कनेडियन शहरियत है। सही। तो ये 2 गैर मुल्की जो है अगर पाकिस्तान के 20 करोड़ अवाम का फैसला करेंगे तो इससे आप अंदाजा लगा लें कि फिर हमारे मुल्क की ये बड़ी बदकिस्मती होगी कि 20 करोड़ अवाम में से हम कुछ ऐसे लोग भी पैदा नहीं कर सके कि जो कि हमारे अपने मुल्क के हों, और ऐसे लोगों को हम अपनी किस्मत का फैसला करने देने जा रहे हैं जो कि जिन्होंने हलफ दूसरे मुल्क से वफादारी का उठाया हुआ है। एक तो ये बात। दूसरा ताहिरुल क़ादरी साहब की जो बात है कि उनको 6-7 साल तक तो कुछ नजर नहीं आया, वो बाहर बैठे रहे, बड़े आराम से सुकून के साथ उन्होंने जनाब तबलीगें भी की और पैसे भी कमाए, डॉलर भी कमाए, शरीयत भी हासिल की। उस वक्त उनको कुछ जो है वो करप्शन और वो सारी चीजें बैड गवर्नेंस नजर नहीं आई, और अब आकर वो पाकिस्तान के अवाम का दुख दर्द बांटने चले हैं, और वो भी इलेक्शन के करीब। तो पिछली जब मेरी आपसे बात हुई थी तो मैंने उस वक्त भी कहा था कि पाकिस्तान की सियासत में जो इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट है उसका अब रोल पाकिस्तान की इस्टेब्लिशमेंट से बढ़ गया है, और ये दोनों उसी के एजेंडे पे काम कर रहे हैं। अब आप एक चीज से छोटी सी मिसाल आपको दे दूं कि मुस्लिम लीग काफ भी हुकूमत की इत्तेहादी है और MQM भी हुकूमत की इत्तेहादी है। दोनों ताहिरुल क़ादरी की हमायत कर रहे हैं, एक ऐसे ताहिरुल क़ादरी की जो कि इसी हुकूमत के मौजूदा सियासी निज़ाम को करप्ट कहता है, इसके मेंबरों को चोर कहता है, नाहल कहता है, पूरी पार्लियामेंट को लुटेरा कहता है। तो फिर उसी पार्लियामेंट में और उसी हुकूमत में जो बैठे हुए पार्टी हैं उनको वो उसकी वो सपोर्ट करते हैं, उसकी वो हमायत करते हैं। तो इससे आप अंदाजा लगा रहे हैं, इसका मतलब तो फिर ये होगा ना कि पूरी की पूरी हुकूमत ही जो है वो फिर इसमें सारे ताहिरुल क़ादरी के एजेंडे में शामिल है, क्योंकि MQM भी हम भी हैं और सपोर्टर है, लाइज है गवर्नमेंट की, और काफ लीग भी उनकी जो सपोर्टर है।
लेकिन इन दोनों का जो एजेंडा है वो कहते हैं कि हम तारुल कादरी के एजेंडे की हमायत करते हैं। एजेंडे की हमायत करना और चीज़ है, लेकिन अगर आप उनके जलसे में लोग भेजे और तहरीर स्क्वायर बनाने भेजे तो मेरा नहीं ख्याल कि तहरीर स्क्वायर जो है वो पार्लियामेंट हाउस का डी चौक कोई बनेगा, ऐसा जो है वो पॉसिबल नहीं है। और ज्यादातर अब ये डिस्कशन शुरू हो गई है। आपने देखा कि दिफा पाकिस्तान काउंसिल ने भी अपना एक 11 जनवरी को ऐलान कर रखा था कि कराची से हम इस्लामाबाद तक अमन मार्च करेंगे, वो उन्होंने मनसूख कर दिया। वजह उन्होंने बनाई कि खराबी जो मौसम की खराबी है वो। और अब ये बातें सुनने में की जा रही हैं कि हो सकता है कि 14 जनवरी की नौबत ही ना आए और उससे पहले ही तारुल कादरी साहब की तबीयत खराब हो जाए। अच्छा सिद्दीक, ये जो बात है ये किस तरह आप इसको देख रहे हैं? इस वक्त इलेक्शन बिल्कुल करीब है और ये जो पार्टीज हैं ये भी हिमायत कर रही है, जो हुकूमत की इत्तेहादी है। मुस्लिम लीग नून बार बार ये कह रही है कि ये मौजूदा हुकूमत यानी कि पाकिस्तान पीपल्स पार्टी और उसके इत्तेहादी जो है उनके एजेंडा पे तारुल कादरी ने ये अनाउंसमेंट की है और ये खुद चाहते हैं कि इलेक्शन मुलतवी हो जाए। देखें, जो असल में ना जो मेन चीज है उसको हमें नहीं बोलना चाहिए। बेशक मुस्लिम लीग नून इस वक्त फंसी हुई है। एक तो इमरान खान उनकी जान नहीं छोड़ता, वो पीपल्स पार्टी से ज्यादा नून लीग को रगड़ा देता है। अब तारुल कादरी साहब आ गए हैं तो वो उनसे भी ज्यादा खतरा पीपल्स पार्टी को नहीं है, उससे भी ज्यादा खतरा नून लीग ही महसूस कर रही है। क्योंकि नून लीग तो ये चीज बनाकर बैठी हुई है। उन्होंने कागजों में अपनी न सिर्फ गवर्नमेंट अगली बनाई हुई है बल्कि वो तो कह रहे हैं कि पंजाब में हम 2/3 लेंगे और मरकज में हम जो है वो वाज़ेह अक्सरियत से हुकूमत बना लेंगे। वो तो इस चक्कर में बैठे हुए हैं। तो लेकिन अब उनको अपना एजेंडा जो कि वो तारुल कादरी का भी आ जाते हैं, इमरान खान को तंग करते हैं, तो जरदारी साहब को लिए इससे ज्यादा अच्छी क्या बात होगी कि जरदारी साहब को जो काम उन्होंने करना था तो वो जाहिर है दूसरे लोग कर रहे हैं। लेकिन एक बात है जो मेरी बात हुई है मुख्तलिफ पीपल्स पार्टी के लोगों के साथ, आपने वज़ीर-ए-आज़म के भी बयान सुने, पीपल्स पार्टी के लोगों से भी बड़ी बात है। वो नहीं, पीपल्स पार्टी नहीं चाहती कि इलेक्शन मुलतवी हो, वो चाहते हैं कि इलेक्शन हो और अपने वक्त पर हो। अलबत्ता एमकेएम और काफली ने जो स्टाफ लिया है ये दवा जो है तो दोनों चाहते हैं और इनका ये तो चाहेंगे हो सके हम हुकूमत में रहें और एक ऐसी हुकूमत निगरान सतह में भी इनका किरदार हो और निगरान सतह वगैरह वो जो है वो कौमी हुकूमत की शक्ल इख्तियार करे तो उसमें भी उनका किरदार हो। ये तो वो हुकूमतें ना जो कि हर एक के साथ मिल जाती हैं। और नून लीग तो चाहती है कि जल्दी से जल्दी इलेक्शन हो जाए, इमरान खान भी चाहता है कि इलेक्शन हो जाए और पीपल्स पार्टी जो है उसकी जो मकसदी क्या अब तक जो हमने बातें सुनी है उससे तो यही नजर आता है खुद भी इलेक्शन चाहते हैं। तो मैं नहीं समझता कि पीपल्स पार्टी ये चाहेगी कि वो इलेक्शन जो है वो मुलतवी हो जाए, क्योंकि पीपल्स पार्टी को भी मालूम है कि अगर इलेक्शन मुलतवी किए गए ये ज्यादा इसमें ताखीर की गई थी उनके लिए भी ज्यादा नुकसानदेह बात होगी। जी नहीं, लेकिन ये जो पूरी सूरत हाल है, इस सूरत हाल में आप ये नहीं देख रहे कि जो अस्करी हमारे इदारे हैं वो कोई किरदार अदा कर सकते हैं इस वक्त? क्योंकि जब ये अगर मार्च होता है, अभी तक ये तो अनाउंसमेंट नहीं हुई कि कोई लाहौर से लांग मार्च होगा या पिंडी से शार्ट मार्च होगा, क्या होगा, किस तरह ये लोग पहुंचेंगे, लेकिन इसमें अस्करी इदारों का किरदार क्या होगा और क्या पंजाब हुकूमत इसमें फेडरल गवर्नमेंट की मदद करेगी कि इस तरह के अगर कोई लोग आना चाहते हैं इस्लामाबाद का घेराव करने के लिए तो उनको रोके? अस्करी जहाँ तक आपने बात की है तो मैं उसमें भी आपको एक चीज़ बड़ी वाज़ेह बता दूं कि जब 23 दिसंबर को ये जलसा किया उन्होंने मीनार पाकिस्तान में तारुल कादरी ने, तो उसके बाद तो आपको याद है कि 4 दिन कबल ही आर्मी चीफ जो है वो नादरा हेडक्वार्टर गए, वहाँ पे चीफ इलेक्शन कमिश्नर से उन्होंने मुलाकात की। उसमें खास तौर पर कहा था जो इसके संसद के बाद से सिद्दीक सां टेलीफोन लाइन कटी हुई पर सिद्दीक आम ॻाल्हियूं जेके बि हुयूं उहे रखियूं, ख़ासि करे आख़िर में जेका ॻाल्हि उन कई पे अस्करी इदारनि जे किरदार जी, त उन में आर्मी चीफ वाकई हिन नादरा जो दौरो कयो ऐं उन पारां फुल जेका आहे सपोर्ट इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे आहे त उहो जेको बि चूंडुनि दौरान उन्हनि खे सपोर्ट खपंदी, जंहिं क़िस्म जी मदद खपंदी पाक फ़ौज उन में पंहिंजो किरदारु अदा करण लाइ तयारु आहे। त असांखे ऐं पहिरियों भेरो ई आहे पाकिस्तान जी तारीख़ में त जेको आर्मी चीफ आहे या पाकिस्तान आर्मी आहे उन सॼे टेन्योर दौरान मुकमिल सपोर्ट कंदी रही आहे जमहूरियत खे, जमहूरी इदारनि खे, ऐं हिन वक़्तु असांखे अहिड़ी का चुरपुर नज़र न पई अचे। बिल्कुलु अता तव्हां सही था चओ
त अस्करी हवाले सां त का चुरपुर कोन्हे, पर जेको चीफ इलेक्शन कमिश्नर आहे फ़खरुद्दीन जी इब्राहिम, जेके प्यार सां माण्हू कुझु फ़खरू भाई बि चवंदा आहिनि, उन जे बारे में चुरपुर आहे। बाबर अवान साहिबु नओं कॉलम नगार थियो आहे, उन 2 ॾींहं अॻु हिकिड़ो कॉलम लिखियो आहे अख़बार में, जंहिं महिल चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर शदीद प्रेशर मां उहो रिज़ाइन करे सघे थो, जंहिंजी उन कल्ह तरदीद कई आहे त अहिड़ो को मामिलो कोन्हे। सो आर्मीअ जेसि ताईं बाक़ी आहे, आर्मी त ज़ाहिर आहे तव्हांखे यादि हूंदो त हिननि समूरनि पार्टीज़ बि रुकेस कई इलेक्शन कमिश्नर खे, ऐं उन में इमरान बि हो, उन में काफ बि हुई, पीपल्स पार्टी ऐं PMLN बि हुई। त जेके हिसास पोलिंग स्टेशन आहिनि स्पेशली KP में, बलोचिस्तान में या ॿियनि जायुनि ते बि जिते प्रॉब्लम झेड़ा झटा थींदा कराची वग़ैरह में, उते फ़ौजी तैनाती हुजे। हुन में इमरान ख़ान त हिकिड़ो स्टेप अॻिते वियो, हुन चयो त रुगो फ़ौजी तैनाती पूलिंग बूथ खां ॿाहिरि न हुजे पर अंदरि बि हुजे, छो जो अंदरि बि प्रॉब्लम रहंदो आहे। सो उहो त आर्मी उहा एक्सेप्ट करे वरिती ऐं उहो को प्रॉब्लम कोन्हे को, अदलिया जो बि को प्रॉब्लम कोन्हे को। हीअ जेका साईं ॻाल्हि कई पंहिंजो सिद्दीक़ साहिबु, त हिकिड़ा उहे माण्हू जिन हिकिड़े जी कैनेडियन शहरियत आहे, हिकिड़े UK जी शहरियत आहे, उहे माण्हू पैराशूट ते अचनि था ऐं तय था कनि त हिते मामिलो छा हूंदो। तव्हांखे हैरानी थींदी अथव त 2 ॾींहं अॻु ताहिर क़ादरी साहिब कंहिं जाइ ते फरमायो त जेकॾहिं मूंखे केयरटेकर जो मिलियो त मां शायदि करे सघां थो, सोचींदुसि वरी U-टर्न वरितऊं, चुन न मुंहिंजो त कोन्हे, छो जो इन ते बस थी वियो त बाबा केयरटेकर जो तव्हां थींदा त केयरटेकर जे लाइ त उहा ई क्राइटेरिया ऐं क्वालिफिकेशन आहे जेका आम मेंबर पार्लियामेंट लाइ, ऐं आम मेंबर पार्लियामेंट जेको आहे उहो त नथो थी सघे जॾहिं तव्हां ड्यूअल नेशनल आहियो। अञा ताईं तव्हां ड्यूअल नेशनल आहियो, तव्हां फ़ैसिलो कयो कोन्हे को, त उहो ख़ुदि कंट्रोडिक्शन जो शिकार आहे पंहिंजो ताहिर क़ादरी साहिबु। ऐं उहो लाइन जेका आहे उहा अञा कुझु ॻाल्हि चवंदे चवंदे रुकिजी थो वञे। हाणे होरियां इहा ॿिली थेले मां ॿाहिरि ईंदी, होरियां अचे पई। परियां ॾिसो त MQM जी सपोर्ट आई, हुननि सोचियो त असीं वेहंदासीं सोचींदासीं, हुननि सपोर्ट ॾेई छॾी। हाणे अॼु उते 9-0 ते पहुता पिया आहिनि, हुननि जे जलसे खे ख़िताब था कनि। उन खां पोइ काफ़ लीग बि मिली आहे। अच्छा, काफ़ लीग जे हवाले सां हिकिड़ी इंट्रस्टिंग मोट हिकिड़ी ख़बर हुई जेका रिपोर्ट बि थी आहे त काफ़ लीग जी क़यादत चवनि था त हुकूमत जो न्यापो खणी वई ताहिर क़ादरी साहिब ॾे त साईं तव्हां जेका चओ पिया तब्दीली जी ॻाल्हि ऐं मुल्क जे अंदरि इलेक्शन रिफॉर्म, असीं तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां जीअं चवंदा कंदासीं। हुकूमत बि तव्हां सां ॻाल्हाईंदी, पर हुकूमत जे नुमाइंदे तौर ते असीं तव्हां सां आहियूं। छो इहो बि इंट्रस्टिंग फिनोमिना आहे। इहो जेको सिद्दीक़ साहिबु हुन में इंडिकेट बि कयो, ईअं न थिए ताहिर क़ादरी जी 14 खां अॻु तबियत ख़राब थी वञे, पर तबियत हुनजी ख़राब कोन थींदी, कुझु हालतूं ख़राब थी सघनि थियूं ऐं हिकिड़ो माहौल अहिड़ो ठहंदो। हिन वक़्तु ॾिसो त क्लियर कट लाइन थी वई आहे हिकिड़ी मुल्क जे अंदरि, उहे सभु माण्हुनि जेके चवंदा इलेक्शन थियणु घुरिजे ऐं सबूटाज न थिए प्रोसेस। ॿिया उहा हिकिड़ी थियरी आहे ऐं हिकिड़ा माण्हू जेके चवनि पंहिंजे में हाणे इहा रैली करणु लॻा आहिनि हिक ॿिए जे पुठियां, जंहिंमें अॻिते दफ़ाई काउंसिल ऐं ॿियूं शयूं ईंदियूं, फोर्सिस बि ईंदियूं, राइट विंग बि ईंदी ऐं कुझु ॿिया माण्हू बची सघनि था। उहे चवनि था त भई मुल्क जे अंदरि हिकिड़ो फ्री फेयर इलेक्शन खां पहिरियां एहतसाब हुजे, हीअ हुजे, हीअ हुजे, हीअ हुजे, सभु कुझु जेके थिए उन लाइ रिफॉर्म्स। पर क़ादरी साहिबु अहिड़ी ॻाल्हि कोन थो चए। हू त चए थो त गिवन जेको लॉ ऑफ लैंड आहे उन जे अंदरि इलेक्टोरल रिफॉर्म्स मां त महीने में करे सघां थो। हाणे उहो महीने में कहिड़ा रिफॉर्म्स हूंदा, उहो एजेंडा बि तव्हां ॾिसो जेको 23 तारीख़ ते ख़िताब कयो या जेके हिन वक़्तु हुन टेली टॉक्स कया, न प्रेस कॉन्फ्रेंसिस कयूं अथसि या इंटरव्यूज़ ॾिना अथसि, उन जे अंदरि हिकिड़ो तव्हां ॾिसो हिकिड़ो प्लान ॾिबो आहे त ही आर्टिकल्स आहिनि, हिन में ही चेंजिस चाहियूं था ऐं ही जेके प्रोसीजरल चेंजिस आहिनि उहे रूल लॉ आहिनि जेके इम्प्लीमेंट न आहिनि थिया, तव्हां इम्प्लीमेंट कयो, पर माना इन क़िस्म जी का बि शइ उन अञा ताईं ॾिनी कान्हे, रुगो ॻाल्हियूं करे पियो। पर उन्हनि सभिनी शयुनि सां गॾोगॾु ॿी जेका शइ आहे त हाणे मुस्लिम लीग नून जेका आहे शदीद मुखालफ़त पई करे ऐं उहा फेडरल गवर्नमेंट ते हुन जो इल्ज़ाम आहे त शायदि उन्हनि जो आंदल माण्हू आहे डॉक्टर ताहिर क़ादरी, त हाणे इस्लामाबाद जो रुख़ केर बि करे, किथां बि सॼे मुल्क मां करे, उन्हनि खे पंजाब जी हदुनि मां इस्लामाबाद में दाख़िल थी सघे। त हाणे असुल किरदारु वरी बि पंजाब गवर्नमेंट जो हिन में वञी असांखे नज़र ईंदो त पंजाब गवर्नमेंट कहिड़ा क़दम थी खणे त इहो एॾो वॾो हुजूम हिते न पहुची सघे। ऐं जेको चवनि पिया त असां तहरीर स्क्वायर बणाए छॾींदासीं इस्लामाबाद खे, त उन लाइ कहिड़ा क़दम पंजाब गवर्नमेंट थी खणे, फेडरल गवर्नमेंट छा थी करे। हेसि ताईं त फेडरल गवर्नमेंट त इहो ऐलान कयो आहे त असां लाग मार्च कोन रोकींदासीं। हाँ, इहो त फेडरल गवर्नमेंट कयो आहे, पर पंजाब हुकूमत पराए झेड़े में छो पवंदी, छो जो बुनियादी टारगेट त हू कनि था ऐवान सदर खे, इस्लामाबाद खे, ऐवान सदर खां वधीक इस्लामाबाद खे ऐं ॿियो मामले खे। अञा ताईं हुननि पंजाब हुकूमत ते उहो अटैक न आहे कयो, पर ज़रूरु अॻिते वेंदा ऐं इहो वॾो प्रॉब्लम ईंदो, छो जो हाणे नवाज़ लीग जेका आहे उहा बि इहो सम्झो वेठी आहे त फ्री फेयर इलेक्शन थी त असीं इलेक्शन स्विप कंदासीं या खटंदासीं। काबीना ठाहे वेठा आहिनि, त ज़ाहिर हू बि त न चाहींदा त को माण्हू अचे हिन जी गेम सॼी ख़राबु करे। ऐं पीपल्स पार्टी बि तव्हां ॾिसो त हू बि हिकिड़ी क्वेश्चन ठाहे वेठा आहिनि ऐं नई काबीना ठाहे वेठा आहिनि त बाबा असीं अचूं पिया, हिते बि अचूं पिया, सिंध में अचूं पिया, मुल्क में गवर्नमेंट ठाहींदासीं। त इहे ॿिन्ही जा स्टेक्स आहिनि। हीअ जेको
जेको ॿिन्ही पार्टियुनि ते प्रेशर अची वियो आहे उहो आयो बि न बुनियाद ते आहे जो हिननि जी पाण में अंडरस्टैंडिंग काफ़ी मैच्योर थी वई जेके हिननि जे अंदरि माण्हू हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा उहो मामलो पाण ते बंदि थियो आहे इन्हनि ॿिन्ही जी स्ट्रेटजी जेका आहे उहा हुरिया हुरिया थींदी थोरो टाइम प्रोग्राम जो ख़तम पियो थिए पाण वरी इन इहे इशू खे पाण कंटिन्यू रखंदासीं ज़ाहिर अहम इशू आहे हिन वक़्तु 14 जनवरी ते वरी जेसिताईं वञी ॿिली अचे थेले मां ॿाहिरि छा थो थिए छा नथो थिए त इन ते डिस्कशन जो सिलसिलो पंहिंजो जारी रहंदो ॿियनि प्रोग्राम्स में बि तव्हांजी वॾी महिरबानी अॼु जॉइन कयो था नाज़रीन असांजा तव्हां जेके बि इशूज़ हुआ हिन वक़्तु साम्हूं ख़ासि करे सिंध जे लोकल गवर्नमेंट जे हवाले सां हिकिड़ी मुस्बत ऐं सुठी ख़बर आहे इस्लामाबाद मां त सुप्रीम कोर्ट उन जे हतमी के उनखे अंजाम ते पहुचाइण लाइ वञे पई ऐं 16 तारीख़ खां उनजी बाक़ाइदे सुनवाई थींदी रोज़ानो जे बुनियाद ते ऐं उनखां पोइ जीअं ज़मीर गुमरे साहिबु चयो त हू सम्झनि था त का पॉज़िटिव रिज़ल्ट ज़रूरु मिलंदी असांखे फ़ैसिले में उन सां गॾोगॾु डॉक्टर ताहिरुल क़ादरी जो ही मार्च आहे उन लाइ बि असांखे 14 जनवरी ताईं इंतज़ारु करिणो पवंदो अञा ॾिसूं ॿियो केरु केरु थो हुनखे सपोर्ट करे हुकूमत कहिड़ा क़दम थी खणे फेडरल गवर्नमेंट पंजाब गवर्नमेंट जा इन हवाले सां कहिड़ा क़दम हूंदा इहे सभु शयूं ईंदड़ ॾींहंनि में साम्हूं ईंदियूं ऐं असां हुन ते डिस्कस कंदा बि रहंदासीं पंहिंजे ईंदड़ प्रोग्रामनि में सुभाणे ताईं असांखे ॾींदो इजाज़त अल्लाह वाही।